यकीनन हिन खे तब्दीली जी हिकु लहर चई सघिजे थो। जॾहिं ग़रीब बिरादरियूं ज़ुल्म ख़िलाफ़ मैदान ते लहंदियूं आहिनि त ही मंज़र यकीन तव्हांखे कैमरा जी अख में नज़र ईंदा। मिठी शहर जा ही मंज़र आहिनि बाईपास रोड ते, जिते BIF पारां ॻोठ मानड़ो खानजी में भील बिरादरी जा घर ढाइण ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। मिठी शहर मां निकितल लॉन्ग मार्च हिन वक़्तु फांगारियो बाईपास रोड ते मौजूदु आहे, जिते BIF जे प्लेटफार्म तां तारीख़ी हिकु धरणो हुयो आहे। हिन धरणे में औरतूं मर्द शामिल आहिनि। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियूं उहे बि हिन धरणे जो हिसो आहिनि। मुसलसिल एहतजाज कयो पियो वञे, सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे त थर में ग़रीब बिरादरनि सां वॾेरा बासर बोतार मुसलसिल ज़ुल्म करे रहिया आहिनि, पर इंतिज़ामिया उन्हनि जी वंगार वेंदे ग़रीबनि सां इंसाफ़ करण बदिरां बहितर मज़लूम बिरादरनि ते केस दाख़िल करे रही आहे। ही वीडियो यकीनन तव्हां ॾिसंदो त हिन में हज़ारनि जे तइदाद में थर जूं ग़रीब जेके बिरादरियूं आहिनि, जंहिंखे लीड BIF करे पई, भील बिरादरी जी हिन में घणी अक्सरियत आहे, उहे मुसलसिल एहतजाज कनि पियूं त थर में ग़रीब बिरादरनि सां थींदड़ नाइंसाफ़ी ऐं ॿ अखियाई वारो रवैयो ख़तमु कयो वञे। BIF जे प्लेटफार्म तां मरकज़ी सदर सुरोमल भील वकील लजपत राय सूराणी जी अॻवाणी में ही निकितल लॉन्ग मार्च ऐं हिन वक़्तु मिठी बाईपास ते लॻल धरणो, जंहिंमें शामिल समूरियूं धुरियूं मुतालबो कनि पियूं त मिठी भरिसां ॻोठ मालणोर खानजी में भील बिरादरी जा घर ढाइण वारे वाक़े जो नोटिस वठी मुतासिरीन सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हिन वक़्तु मिठी बाईपास ते धरणो लॻल आहे, जिते सख़्तु गर्मी में इतला आहिनि त केतिरियूं ई औरतूं बेहोश थी वियूं आहिनि। इंतिज़ामिया धरणे खे छड़ोछड़ करण जे लाइ पुलिस जी वॾी नफ़री पिणु तलब करे वरिती आहे। धरणो हिन वक़्तु जारी आहे। रोड ब्लॉक थी वियो आहे। ॿिन्ही पासनि खां नवकोट बदीन मिठी इस्लाम कोट वारो रोड ब्लॉक थियण करे वॾे तइदाद में गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे त भील बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे ऐं रेवेन्यू अमलदारनि पारां जेको केस दाख़िल करायो वियो आहे उहो ख़तमु कयो वञे। ही तारीख़ साज़ एहतजाज यकीनन हिन खे तब्दीली चई सघिजे थो त ग़रीब बिरादरनि जे पारां ही कयल एहतजाज इंतिज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि जे लाइ हिकु ख़तरे जी घंटी आहे त ग़रीब बिरादरियूं जाॻी पियूं आहिनि। इंतिज़ामिया खे घुरिजे त फ़ौरन हिन मामले जो नोटिस वठी